أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر صدق الله العظيم। अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू इंसान ज़ात खे पैदा करण फरमायो। इंसान खे पैदा करण खां बाद में इंसान खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ऐं दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबी जे लाइ अल्लाह ताला क़ाइदा ऐं क़ानून अता कया आहिनि इंसान खे। त इंसान जॾहिं अल्लाह तबारक व ताला जे ॾसियल रस्ते ते हलंदो ऐं अल्लाह जे क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो त उहो इंसान दुनिया में बि कामयाबु हूंदो त आख़िरत में बि कामयाबु हूंदो। जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला जे ॾसियल रस्ते खे छॾे ॾिने, अल्लाह जे क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी नथो गुज़ारे पियो त उहो इंसान दुनिया में बि खसारो खणंदो ऐं आख़िरत में त उनखे वरी यकीनी खसारो हूंदो। तंहिंजे करे इंसान हमेशह जे लाइ इहा कोशिशि करे त अल्लाह तबारक व ताला जे दीन मतीन जी ताबेदारी करे, अल्लाह जे दीन जे मुताबिक़, अल्लाह ताला जे ॾसियल रस्ते जे मुताबिक़, अल्लाह जे क़ाइदे ऐं क़ानून जेके मिलिया आहिनि तव्हां असांखे उन्हनि क़ाइदनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे तव्हां त दुनिया वारी ज़िंदगी बि सुकून में गुज़रे, आख़िरत वारी ज़िंदगी बि सुकून में गुज़रे। अल्लाह तबारक व ताला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि कसम खणी करे बयानु कयो आहे वल असर। असर ज़माने खे चइबो आहे, या त असर जो वक़्तु जेको आहे उहो असर जी निमाज़ खां वठी करे मग़रिब ताईं, या त असर जो जेको वक़्तु आहे उहो आहे सुबुह जी निमाज़ खां पहिरियां यानी बाग फुटी खां पहिरियां जेको वक़्तु अचे थो पियो। इन बाबरकत वक़्त जी कसम खणी करे अल्लाह जल्ल जलालहू फरमायो आहे इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। इंसान जेको आहे मुकम्मल इंसान, टोटल इंसान खसारे में आहिनि। खसारे खां उहो इंसान निकिरी सघे थो जंहिंजे लाइ अल्लाह ताला 4 शर्त ॿुधाया आहिनि। फरमाइनि जेको इन 4 शर्तनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो उहो इंसान दुनिया में बि कामयाबु हूंदो, आख़िरत में बि कामयाबु हूंदो। वरना इंसान यकीनन पोइ खसारे में आहे जेकॾहिं अल्लाह जे ॾसियल शर्तनि जे मुताबिक़ ज़िंदगी नथो गुज़ारे। सभ खां पहिरियों इंसान जी कामयाबी जो दारो मदार जेको अल्लाह ताला रखियो आहे उहो फरमाए त इल्लल लज़ीना आमनू। इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात ते ईमान आणे, अल्लाह खे वहदहू ला शरीक मञे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हैसियत सां ईमान आणे, पंहिंजो नबी मञे ऐं ख़ातमुन नबी मञे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। जेको इंसान अल्लाह खे वहदहू ला शरीक मञे थो त मोमिन आहे, मुस्लमान आहे। त उन इंसान खे घुरिजे जीअं ज़ुबान सां इक़रार करे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो, ईअं दिलि सां बि यकीन करे। तस्दीक क़ल्बी इंसान खे ज़रूरु हुजे। ईअं न हुजे इंसान ज़ुबान सां त कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर इंसान जी दिलि में यकीन न हुजे। तंहिंजे करे तव्हां असांखे यकीन हुजणु खपे त तव्हां असांजी बीमारी ऐं सिहत जो मालिक अल्लाह ताला जी ज़ात आहे। तव्हां असांजे रिज़िक़ रोज़ी जो ज़िम्मेदार अल्लाह तबारक व ताला जी ज़ात आहे। ख़ुशहाली ऐं फ़क़्र फ़ाक़े जो मालिक अल्लाह तबारक व ताला जी ज़ात आहे। त मुश्किल कुशा हाजत रवा तव्हां असांजो आहे त अल्लाह तबारक व ताला जी ज़ात ई आहे। अहिड़ो ईमान हुजणु घुरिजे इंसान ज़ात जो। ज़ुबान सां इंसान कलमो पढ़े, इंसान जा कम अहिड़ा हुजनि जेके मुशरिकनि वारा, कॾहिं पीरनि फ़क़ीरनि ते वञी करे सजदा कंदो थो वते पियो, कॾहिं पीरनि फ़क़ीरनि खां वञी करे
पुटु तो घुरंदो वरिते पियो, कॾहिं धीउ तो घुरंदो वरिते पियो, कॾहिं पंहिंजूं मुश्किलातूं खणी करे इन्हनि जे साम्हूं पेश थो करे। इंसान जो ईमान मज़बूत न आहे, अहिड़ो इंसान शिरक ऐं कुफ़र वारी ज़िंदगी गुज़ारे थो पियो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां, जॾहिं तव्हां असां कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां पंहिंजो हर शइ जो मालिक अल्लाह तबारक व ताला जी ज़ात खे सम्झूं। ईमान आणण खां बाद में इंसान जे मथां लाज़िम आहे त वामिलुस सालिहात, इंसान अमाल साले करे, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैर ख़ैरात करे अमाल साले कंदो रहे इंसान। अमाल साले जे अंदरि कलमे पढ़ण खां बाद में वॾे में वॾो जेको दर्जो आहे उहो आहे निमाज़ जो। त इंसान 5 वक़्त निमाज़ पढ़े, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात खे पंहिंजे पूरी खुदाई जे अंदरि जेकॾहिं वधीक महबूब आहे त उहा निमाज़ आहे। मेराज वारी राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व ताला तोहफ़े में जेकॾहिं अता कयो त उहा निमाज़ हुई। तंहिंजे करे कम अज़ कम इंसान 5 वक़्त निमाज़ थो पढ़े। निमाज़ हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जो इंसान निमाज़ पढ़ण जे करे दुनिया में भी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो त आख़िरत में भी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो। निमाज़ इंसान जे मथां लाज़िम आहे, 5 वक़्त इंसान निमाज़ पढ़े। निमाज़ पढ़ण जे करे अल्लाह तबारक व ताला इंसान जे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत अता फ़रमाए थो पियो। बेनिमाज़ी इंसान जे रिज़्क़ ऐं रोज़ी मां बरकत अल्लाह ताला ख़तमु करे छॾे थो पियो। तंहिंजे करे निमाज़ जी एॾी वॾी अहमियत आहे त इंसान कम अज़ कम दुनिया ऐं आख़िरत में सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हुजे। फ़रमाए 3 नंबर ते आहे वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। इंसान पाण भी हक़ जी ॻाल्हि करे, ॿिए खे भी हक़ करण जी, हक़ ॻाल्हि करण जी तबलीग करे। पाण भी नेक अमल करे, ॿिए खे भी नेक अमल जी तबलीग करे। पाण भी गुनाहनि खां बचे, ॿिए खे भी गुनाहनि खां बचण जी तबलीग करे। हक़ जी तबलीग करे इंसान। वतवासौ माना हिक ॿिए खे हक़ चइजे, ख़ुशामद कंहिंजी न कजे, कंहिंजी ख़ुशामद करिजे, कूड़ ॻाल्हाइजे, कंहिंजी गिला कजे, कंहिंजी ख़ुशामद कजे, ईअं न करे। वतवासौ बिस सब्र। फ़रमाए त हक़ चवण जे करे जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ अचे थी पई त पोइ तव्हांजे मथां लाज़िम आहे त पोइ तव्हां सब्र कयो। छो त दीन जे कम में हक़ ॻाल्हि करण जे करे इंसान खे ज़रूरु तकलीफ़ पहुचंदी आहे। पोइ इंसान जेको आहे न सब्र करे। ग़ालिबन हदीस पाक जो मफ़हूम आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक असब्र रिदाई, यानी सब्र रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए त मुंहिंजी चादर आहे। दीन जे कम में इंसान खे जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे थी पई, इंसान जे मथां लाज़िम आहे त पोइ इंसान सब्र करे। पोइ सब्र जो जेको फल आहे, सब्र जो जेको नतीजो आहे उहो तमामु भलो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे अंदरि बि इहा ॻाल्हि बयानु कई आहे त मां रब सब्र कंदड़नि सां गॾु आहियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ताइफ़ जे मैदान में विया ऐं ताइफ़ वारनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ा ॾिनूं, तरह तरह जूं तकलीफ़ा ॾिनूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सब्र करे, ॾुख भरियो थी करे, ग़मगीन हालत में थी करे उतबा ऐं शेबा जे बाग़ में अची करे वेठा, एॾियूं तकलीफ़ूं मिलियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पथर हयां विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे कट ॿारनि खे लॻायो वियो। मजबूर थी करे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां वापसि आया, उतबा ऐं शेबा जे बाग़ जे ॿाहिरियां वेठा। कुझु वक़्त खां बाद में अल्लाह तबारक व ताला इन दीन जे कम में जेका तकलीफ़ आई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो त उन सब्र जे नतीजे में अल्लाह तबारक व ताला जल्दी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुरायो। आसमाननि जो सैर थियो, जन्नत जहन्नम ॾिसी आया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जन्नत जो सैर करे आया, अल्लाह तबारक व ताला सां मुलाक़ात थी, सभु ग़म ख़तमु थी विया। तंहिंजे करे सब्र जो नतीजो जेको आहे न तमामु भलो आहे। छो त ॾुखनि खां बाद में ई त सुख ईंदा आहिनि। तव्हां असां ॾिठो आहे पंहिंजे घरनि जे अंदरि औरत शादी करे थी पई, शादी करण खां बाद में हू वीचारी वेठी आहे, अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुरंदी आहे, रब मूंखे औलाद अता कर।
हालांकि उन औरत खे ख़बर आहे त मुंहिंजे पेट में जॾहिं ॿारु ईंदो त मूंखे तकलीफ़ थींदी। 8-9 महीननि ताईं उन्हनि खे जेको आहे सो तकलीफ़ वारा गुज़ारणा पवंदा। एतिरी तकलीफ़ थींदी आहे औरत ग़रीब खे जो कॾहिं कॾहिं उहो मानी बि न खाई सघंदी आहे, सॼी सॼी राति तकलीफ़ में गुज़ारींदी आहे। ऐं औरत जो जॾहिं उहो व्यम थिए थो पियो उन जे दौरान केतिरी औरत खे तकलीफ़ थिए थी पई, एतिरे ताईं हू मौत जे क़रीब थी वञे थी पई, पर पोइ बि इहा ग़रीब वेठी करे अलाह ताला खां दुआ घुरंदी आहे त रब मूंखे औलाद अता कर। ॿार ॼमण खां बाद में 2-3 सालनि ताईं औरत जो जेको आहे सो सुकून ऐं निंड जेका आहे सो उहा ख़तमु थी वेंदी आहे, बेचैनी वारी ज़िंदगी गुज़ारींदी आहे। कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त राति जो उहा माउ सुम्हंदी आहे, 2-3 मिंटनि खां बाद में ॿारु वरी रोअणु शुरू करे ॾींदो आहे त वरी उन ग़रीब जी निंड फिटी वेंदी आहे। पर पोइ बि उहा औरत वेही करे अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुरंदी आहे त रब मूंखे औलाद अता कर, छो त उन औरत खे ख़बर आहे त जेका मां इन ॿार जे पेट में पालण जे लाइ पेट खां ॿाहिरि अची करे वरी दुनिया में उनजी जेका परवरिश कंदमि उन ते जेका मूंखे तकलीफ़ थींदी, अल्लाह तबारक व ताला जेको मूंखे अजर ॾींदो उहो अजर इन तकलीफ़ खां कई सां वधीक हूंदो। इन जे करे उहा औरत वेठी करे ग़रीब दुआ घुरंदी आहे, सभु तकलीफ़ूं बर्दाश्त कंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला कॾहिं कॾहिं इंसान जे दराजात खे बुलंद करण जे लाइ इंसान खे दुनिया में ई तकलीफ़ अता कंदो आहे, यानी ज़हमत जी शक्ल में पोइ अल्लाह जी रहमत हूंदी आहे। त तव्हां ॾिठो आहे कॾहिं कॾहिं इंसान खे जेको आहे सो फट फुरड़ी थी पवंदो आहे, फट फुरड़ी थी पवण खां बाद में तव्हां असां डॉक्टर ॾे वेंदा आहियूं, उहो डॉक्टर तव्हां असां खां फ़ीस बि वठंदो आहे, उन फ़ीस जे वठण खां बाद में वरी तव्हां असांजो उन फट फुरड़ी खे कटींदो बि आहे। जॾहिं फट फुरड़ी खे कटींदो आहे त तकलीफ़ बि तव्हां असांखे बर्दाश्त करणी पवंदी आहे ऐं तव्हां असां पैसा बि भरींदा आहियूं, पर तव्हां असां ईअं न महसूसु कंदा आहियूं त इहो डॉक्टर जेको आहे सो असांजो दुश्मन आहे, माना पोइ बि तव्हां असां इहो ई महसूसु कंदा आहियूं त इहो डॉक्टर जेको आहे असांजो ख़ैरु ख़्वाह आहे। त उन तकलीफ़ुनि खां बाद में पोइ इंसान खे सुकून हासिलु थींदो आहे, पोइ चवंदो आहे त यार डॉक्टर जो मुंहिंजे मथां एहसान जो मुंहिंजी तबियत सही थी वई, डॉक्टर खां मां इलाजु करायुमि। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान अल्लाह जे तरफ़ खां जेकॾहिं का तकलीफ़ अचे थी पई त उनजे मथां सब्र करे, उन सब्र खां बाद में जेको इंसान खे नतीजो मिलंदो न उहो नतीजो तमामु वॾो हूंदो, जो अल्लाह जल जलालहू फरमायो आहे इन अल्लाह मा साबिरीन, मां रब सब्र कंदड़नि सां गॾु आहियां। तव्हां असां कॾहिं कॾहिं घरनि में ॾिठो आहे त ॿारु जेको आहे सो मेरो हूंदो आहे, पर माउ उनखे पकिड़े करे वरी उनखे तड़ कराईंदी आहे, पोइ तड़ कराईंदी आहे, उनखे साबुण बि हणंदी आहे, उनखे कपिड़ा बि साफ़ु पाराईंदी आहे, दड़को बि उनखे ॾींदी आहे। पर औरत ईअं न आहे त हाणे चइजे थी इहा माउ जेका आहे सो ज़ालिम आहे, ॿार खे एॾो रोआरे थी पई, ज़ोरी उनखे तड़ कराए थी, ज़ोरी उनखे साबुण हणे थी पई, ॿारु जॾहिं नथो चाहे त उनखे तड़ न कराइजे, उनखे कपिड़ा जेको आहे सो न पाराइजनि, ईअं न चइबो त इहा माउ ज़ालिम आहे, बल्कि इहा माउ इन ॿार जे मथां एहसान करे थी त ॿारु मुंहिंजो पाक ऐं साफ़ु हुजे। त अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां जेका तव्हां असांखे तकलीफ़ अचे उन तकलीफ़ जे मथां इंसानु सब्र करे, छो त क़ुर पाक जे अंदरि बि ईअं आहे इन माल उसरे युसरा, ॾुखनि खां बाद में सुख ईंदा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला तव्हां असां इंसान ज़ात जे मथां जॾहिं का तकलीफ़ आणे थो, उन तकलीफ़ जे करे अल्लाह तबारक व ताला इंसान जा गुनाह माफ़ु करणु फरमाए थो पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात इंसानु सब्र अता करे। अहिड़ो वाक़ियो ईंदो आहे हज़रत उम्मे सुलैम जो, हज़रत उम्मे सुलैम जे मुड़ुस जो नालो आहे हज़रत अबू तलहा, साहबी आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। उनजो नंढड़ो पुटु हुयो, उहो बीमार थी पियो। जॾहिं बीमार थी पियो त उनजो मुड़ुसु ॿाहिरि वियो कंहिं कमाइण जे लाइ रिज़िक रोज़ी जी तलाश में, त घरवारी उम्मे सुलैम खे चई वियो त तूं इन ॿार जो मुंहिंजे पुट जे जेका आहे कुझु ख़्यालु कजांइ। उहो जॾहिं मुड़ुसु मोटी आयो त उहो पुटु फ़ौत थी चुको हुयो। पंहिंजी घरवारी खां पुछा कयईं त ॾे हाल बचो कीअं आहे, चयईं त हाणे उनजे साह खणण में सुकून आहे, माना साह खणण में उनखे सुकून थी चुको आहे। किताब वारे लिखियो आहे त उन औरत जेको आहे सो गुस्ल वग़ैरह करे कपिड़ा बि साफ़ु पाताईं, पोइ राति जो पंहिंजे मुड़ुस सां माना मिली बि सही, अमबिस्तरी बि थी, सुबुह सां उहा औरत चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे हज़रत अबू तला खे, ॾे हाल त जेकॾहिं कोई माण्हू तव्हां सां वटि अमानत रखी वञे ऐं उहो वरी अमानत वापसि खणण जे लाइ जेकॾहिं अचे त छा उनखे अमानत वापसि कजे या अमानत जेको आहे सो वापसि न कजे। हू चवणु लॻो अमानत जेकॾहिं कोई रखी वञे ऐं वरी खणणु अचे त पोइ वापसि करे छॾिजे उनखे ख़ुशी ख़ुशी सां। चई जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त जेको पुटु अल्लाह तबारक व ताला तव्हां असां ॿिन्ही खे अता कयो हुयो उहो फ़ौत थी चुको आहे। त हज़रत अबू तला ग़म में ॾुख में वठिजी वियो, वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दाह ॾिने हज़रत उम्मे सुलैम जी। चईंसि उम्मे सुलैम जेका आहे सो मूंसां इहा हाल कयो आहे, मूंखे ॿुधायो बि न अथई, राति जेको आहे सो उहो मूंसां सुम्ही बि हुई ऐं राति बि असां गुज़ारी आहे,
त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सब्र कर, इन सब्र जो अल्लाह ताला तोखे सुठो बदिलो अता कंदो। पोइ इन रात जी बरकत जे करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जे करे, हज़रत अबू तलहा जे सब्र जे करे अल्लाह तबारक व ताला हज़रत अबू तलहा खे 9 पुट अता कया। उन जी हिकिड़े जी जॻह ते सब्र जे नतीजे में 9 पुट अता कया, 9 ई जेके हा क़ुर पाक जा कारी हुआ। तंहिंजे करे इंसान ज़ात दुनिया में रही करे सब्र करे, सब्र जो जेको अल्लाह तबारक व ताला बदिलो अता करे थो, जेको नतीजो ॾिए थो, उहो तमामु वॾो आहे ऐं तमामु भलो आहे ऐं तमामु मिठो आहे। ईअं सिद्दीक़ अकबर जी न्याणी हज़रत अस्मा बिन अबी बकर, अजीब औरत आहे। जॾहिं उनजो पुटु आहे हज़रत अब्दुल्ला, जॾहिं हज्जाज बिन यूसुफ मके पाक जे मथां चढ़ाई कई, हज्जाज बिन यूसुफ जो वॾो तमामु वॾो लश्कर हुयो ऐं हज़रत अब्दुल्ला इब्न ज़ुबैर सां कुझु 100 माण्हू हुया, चंद माण्हू हुया। पोइ हलंदे हलंदे उहे सभु माण्हू शहीद थी विया। हज़रत अब्दुल्ला सोचियो छो न मां वञी करे पंहिंजी माउ खे आख़िरी सलाम बि करे अचां ऐं पंहिंजी माउ सां बि मिली अचां, मूंखे यकीन आहे त अॼु मां बि जेको आहे सो शहीद थी वेंदुमि। ऐं उन वक़्त में हज़रत अस्मा जी नज़र जेका ही ख़तमु थी चुकी हुई। पोइ हज़रत अस्मा सां वञी करे मिलियो पंहिंजी माउ सां। मिलण खां बाद में उनखे चई त मां अॼु तोखां मोकिलाइण आयो आहियां, मां लॻे थो त अॼोके ॾींहं जे अंदरि शहीद थी वेंदुमि। जो हज्जाज बिन यूसुफ एॾो वॾो हमिलो कयो आहे जो मुंहिंजा सभु साथी शहीद थी विया आहिनि, तंहिं करे मां बि सम्झां थो त शहीद थी वेंदुमि। हज़रत अस्मा उनखे भाकुर पाए करे चवणु लॻी त अबा बकरी खे जेकॾहिं ज़िबे कबो आहे त उहो हिकिड़ो दफ़ो ज़िबे कबो आहे। ज़िबे करण खां बाद में जेकॾहिं बकरी खे वरी टुकड़ा टुकड़ा कयो वेंदो आहे गोश्त खे, त बकरी खे का बि तकलीफ़ महसूसु न थींदी आहे। जेका ज़िबे जे टाइम ते तकलीफ़ थींदी आहे उन वक़्त में ई थींदी आहे, वरी उनखे न थींदी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं अलाह जी राह में लड़ंदे लड़ंदे अॼु तूं शहीद थी वएं, शहादत में जेका तोखे तकलीफ़ आई उन खां वधीक दर्जा अल्लाह ताला शहीद थियण खां बाद में तोखे जेको आहे न मज़ा अता कराईंदो, जन्नत जे अंदरि सुकून अता कराईंदो। तुंहिंजी सुकून वारी ज़िंदगी गुज़रंदी शहीद थियण खां बाद में। त एॾो वॾो सब्र हूंदो हुयो। त माना सब्र जे बदिले में अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे दुनिया या आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए थो पियो। अजीब औरत आहे हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला न। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत पे कई, हिजरत वारी राति जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर खे वठी करे निकिरी विया घरां, त अबू जहल पहुतो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते। दरवाज़ो अची करे खटकाएं, जॾहिं दरवाज़ो खटकाएं त हज़रत अस्मा अञा नंढड़ी उमिरि वारी निकिरी आई ॿाहिरि। जॾहिं निकिरी आई त अबू जहल पुछा कयसि त अबू बकर किथे आहे? हुन जवाबनि चयो हज़रत अस्मा त मूंखे ख़बर आहे त अबू बकर किथे आहे, पर तोखे न ॿुधाईंदुमि। चई त भला नबी किथे आहे? मुहम्मद आयो हो, उहो किथे आहे? चई त मुहम्मद जी बि मूंखे ख़बर आहे, पर तोखे न ॿुधाईंदुमि। मुंहिंजो अबू बकर ऐं मुहम्मद मुस्तफ़ा ॿई गॾु आहिनि ऐं किथे आहिनि तोखे न ॿुधाईंदुमि, पर ख़बर मूंखे आहे। अबू जहल चवणु लॻो छो न ॿुधाईंदी? चई त मां अबू बकर जी धीउ आहियां, जेकॾहिं मां तोखे ॿुधायां त मुहम्मद मुस्तफ़ा सां मां धोखो कयां, पंहिंजे अबू बकर अपी सां जेको आहे सो धोखो कयां, मूंखां ईअं थी न सघंदो। जेकॾहिं तोखे चवां त मूंखे ख़बर कान्हे त माना मां कूड़ हणां नी। तंहिंजे करे अबू बकर जी धीउ कॾहिं बि कूड़ न हणंदी आहे। पीउ सिद्दीक़ आहे त धीउ सिद्दीक़ ई हूंदी। त सीरत जे किताबनि में अचे थो अबू बकर ज़बरो ऐं ताक़तवर इंसान हो। नंढे ॿार खे जॾहिं उहो धक हंए, चवाट हंए त वञी करे ग़रीब किरी, जॾहिं किरी त हेठां पथर पियो हुयो, उनजो दिमाग़ वञी करे पथर ते लॻो। त हज़रत अस्मा जल्दी वई घर जे अंदरि, मुंहुं चेहरो सॼो खून सां भरिजी वियो, ज़ख़्मी थी पिया। त वञी करे जल्दी रओ लाहे करे पंहिंजो रओ कुझु बाहि में साड़े करे ज़ख़्मनि ते रखे। ज़ख़्मनि ते रखण खां बाद में जल्दी में अटो खणी करे मानी पचाइण शुरू थी वई। चवणु लॻी जेकॾहिं मां हिते पंहिंजे ज़ख़्मनि ऐं पंहिंजे दर्द खे ॾिसी करे वेही रहां, मां त अबू बकर ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सां वाइदो कयो त तव्हां गार जे अंदरि तव्हांखे मानी पहुचाइण वारी जेका आहे न मां अस्मा हूंदुमि। तंहिंजे करे अबू बकर ऐं मुहम्मद मुस्तफ़ा त मुंहिंजे इंतज़ार में हूंदा। जल्दी में मानी पचाए ऐं मानी पंहिंजे मथे ते खणी करे एॾी वॾी पहाड़ी ते एॾे दर्दनि सां चढ़ी वई मथे। जॾहिं मथे चढ़ी वई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त अस्मा तुंहिंजे चेहरे खे रओ वेढ़ियल आहे, तुंहिंजो चेहरो सॼो ढकियल आहे, छा ॻाल्हि आहे? त हज़रत अस्मा ॿुधाए न पई। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अबू बकर सिद्दीक़ खे चयो त तव्हां पुछा कयो अस्मा खां छा ॻाल्हि आहे, हुनजे चेहरो सॼो ढकियल आहे, चेहरे खे रओ वेढ़ियल आहे। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो हज़रत अस्मा खे त अॼु न मोहम्मद खे ॿुधाईंदी त कॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे ॿुधाईंदी? त अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी सिद्दीक़ अकबर जे चवण ते जॾहिं पंहिंजे चेहरे मां परे कयो रहो त सॼो चेहरो खून सां भरियल हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा करणु फरमाई त अस्मा तोसां कीअं इहा हालत कई आहे?
चईंसि अबू जेल आयो हुयो दरवाज़े ते ऐं तव्हांजी पुछा करणु लॻो। मां उनखे जवाबु ॾिनो त मूंखे ख़बर बि आहे पर ॿुधाईंदीमांइ न, छो त जेकॾहिं मां ॿुधायां त किथे आहे मोहम्मद मुस्तफ़ा ऐं किथे आहे अबू बकर, त पोइ मां अबू बकर सिद्दीक़ ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सां धोखो कयां। ऐं जेकॾहिं मां उनखे चवां हा त मूंखे ख़बर कोन्हे, पोइ मां कीअं कूड़ हणां? अबू बकर जी धीउ सिद्दीक़ जी धीउ कीअं जेको आहे सो कूड़ हणे? तंहिंजे करे मूंखे उन एॾी तकलीफ़ ॾिनी आहे, मूंखे धक हयूं त मुंहिंजो चहिरो जेको आहे सो ज़ख़्मी थी पियो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा हली आया। हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई त पोइ मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ज़ख़्मनि ते पंहिंजो जॾहिं लुआब लॻायो त सभु ज़ख़्म जेका आहे सो मुंहिंजा ख़तमु थी विया, सभु दर्द ख़तमु थी विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिर्फ़ु लुआब लॻाइण सां। त वफ़ा एॾी वॾी कई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिद्दीक़ अकबर जे आल। तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अबू बकर चवंदो हो त अहली व आल, साईं मुंहिंजो आल तव्हांजो आल आहे, मुंहिंजो आल तव्हांजो आल आहे, जेको मां तव्हां सां वफ़ा कया त मुंहिंजो आल बि अव्हां सां ईअं ई वफ़ा कंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसानु हमेशह हमेशह जे लाइ सबुरु करे, सबुर जो दामन कॾहिं बि न छॾे। सबुर जो जेको बदिलो आहे उहो तमामु वॾो आहे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल खे केॾी वॾी तकलीफ़ मिली ख़ल्क़ क़ुरान जे ख़ल्क़ ते, त एॾी वॾी तकलीफ़ ॾिनऊं जो सख़्तु तरीन कोड़ा हज़रत इमाम अहमद बिन हंबल जी जेका न चेल ते हया वेंदा हुआ, पुठी ते हया वेंदा हुआ। कंहिं किताब वारे लिखियो आहे जेकॾहिं उहे कोड़ा कंहिं उठ जी गर्दन ते हया वञनि हा त उठ जो गर्दन बि झुकी पवे हा, पर इमाम अहमद बिन हंबल कॾहिं बि उन बादशाह जी ॻाल्हि न मञी। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात इंसानु सब्र करे। सबुर जो दामन जेको आहे उहो तमामु वॾो आहे, तमामु जेको आहे सो मिठो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हमेशह सबुर वारी ज़िंदगी अता करे।